जड़े अता करी इनायत पंहिंजी कयो पोइ हुननि यारनि इहो जो फैशन हलायो असां हिननि खां भॼी वियासीं मां घटि में घटि 4 सालनि खां पोइ कैसेट हारे करे आयो आहियां जेका 35 नंबर ते साईं मुंहिंजी खणे त मूंखे अॼु ताईं अहिड़ो मज़ो कंहिं साधू जे ॿिए कोन ॾिनो जेको हिन यार मां लुत्फ़ ईंदो झूनो आहे साईं झूनो आहे अॼु वरी अची बाजे ते वेठो आहे महिरबानी कई थो चवां थो त आहिस्ते आहिस्ते अंगड़े मुंहुं में साफ़ कनि भई मां बीमार आहियां मां शफ़ा पिनण आयो आहियां मूंखे यकीन आहे इतबार आहे मूंखे परवरदिगार पाक हज़ूर जी इज़त जो कसम आहे त मूंखे शफ़ा मिलंदी इन्हनि जे मुआबे मिलंदी साइन मालकन जी फरमाइश है खास मुते सरकार मौला मीरा शाह साईं जी अर्ज़ हुजे त मां कयो कहिड़ो रायपुर ढक्कन चाण वारो हेॾो हूंदो खपे सॼे साणी जी लाल सेवन दिल